कंबर रिपोर्ट काजी न्याज हुसैन। कंबर शहर में डायरेक्टर फूड अथॉरिटी लाड़कानो रीजन आयशा जुनेजो जी हिदायत ते फूड अथॉरिटी जी टीम कंबर शहर जे बाईपास ऐं शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि ते छापा हणी होटल ते पियल खीर चेक कयो, जंहिंमें शहर जे 10 खां वधीक होटल माशाअल्लाह, ताज कोयटा, सकून होटलनि, न्यू कोयटा होटल ऐं ॿियनि होटलनि ते पियल खीर में पाउडर हुअण जी तस्दीक करे खीर खे हारे होटल मालिकनि खे शोकाज़ नोटिस ऐं ॾंड विधा। उन मौक़े ते ऑफिसर मोहम्मद अली मीडिया खे ॿुधायो त असां पंहिंजे डायरेक्टर मैडम आयशा जुनेजो जे हिदायत ते कंबर शहर जे मुख़्तलिफ़ होटलनि ते खीर चेक कयो, जंहिंमें पाउडर मिलियल हुयो, जंहिंखे ज़ाया करे छॾियो आहे ऐं उन्हनि होटलनि वारनि खे वार्निंग ॾिनी आहे ऐं उन्हनि खे पाबंद कयो आहे त फूड अथॉरिटी खां लाइसेंस अप्लाई कनि ऐं पंहिंजा लाइसेंस ठाहिराइनि। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।